तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे, ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे। तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे, ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे। तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। हूंदो यार जुड़वा मिठा मीअं ताईं, मॻियूं तो जो मस्तियूं आहिनि सूंहं ताईं। हूंदो यार जुड़वा मिठा मीअं ताईं, मॻियूं तो जो मस्तियूं आहिनि सूंहं ताईं। उॾामी पियो तूं कॾहिं रोंदे सोचे, उॾामी पियो तूं कॾहिं रोंदे सोचे। तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे, ॾींहंनि जे दुखनि जी ख़बर कहिड़ी कंहिंखे। तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। साल मबराश कन्या भी छा तो चए, जीअं वारे मुठ मां उॾामी वञे थी, जवानी बि जानी हली वञे थी। खुशखबरीयत असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो। सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलामनि जी बहितरीन रिज़ल्ट सां रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे। वधीक राब्ते लाइ बशीर अहमद मोबाइल नंबर 03347676714। जीअं वारे मुठ मां उॾामी वञे थी, जवानी बि जानी हली वञे थी। हूंदई कोन जोबन भली साड़ मूंखे, हूंदई कोन जोबन भली साड़ मूंखे। तेरा दिल भी टूटे ख़बर पए पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। जानी तांग राशिद विंदो धक पचाए, भली तो छॾे ने छॾियो मौलाना आहे। वञण वारे खे भला केरु थो रोके, वञण वारे खे भला केरु रोके। तेरा दिल भी टूटे ख़बर पए तोखे, तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे। ॾींहं जे दुख जी ख़बर कहिड़ी कंहिंखे, ॾींहं ॿियनि जे दुख जी ख़बर कहिड़ी कंहिंखे। तेरा दिल भी टूटे कदर थे पुतो खे, तेरा दिल भी टूटे कदर